पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे MPA नवाबज़ादा बुरहान खान चाडियो जा शहर में तूफ़ानी दौरा, इलेक्शन मुहिम तेज़ करे छॾी। टाउन कमेटी नसीराबाद जे वार्डन जे मुख़्तलिफ़ बिरादरिन अब्बासी, सूमरा, ओढाणा, कुंभर, मीरबहर, नूनारी, कांधड़ा, चांडिया ऐं ॿियनि बिरादरिन पारां ॾिनल गॾिजाणियुनि में नवाबज़ादा बुरहान खान चांडे शिरकत कई। वार्ड नंबर 3 जे रहवासिन कामरेड सिकंदर मीराणी, मंठार अली, अब्दुल जब्बार चन्ना ऐं मुख्तियार चन्ना पारां नवाबज़ादा बुरहान खान चांडियो जे मान में रखियल गॾिजाणी में पहुचण ते गुलनि जी वर्खा कई ऐं सिंध जी सकाफ़त टोपी ऐं अजरक पाराया। कांधड़ा बिरादरी जे मुनीर अहमद कांधड़े पारां नवाबज़ादा बुरहान खान चांडियो जे मान में गॾिजाणी रखी वई। गॾिजाणी में डिस्ट्रिक्ट काउंसिल जे उम्मीदवार सिराई फैज़ मोहम्मद खान खोखर ऐं कांधड़ा बिरादरी वरे अंग में शिरकत कई। उन मौके ते नवाबज़ादा बुरहान खान चांडियो सां PP सिटी सदर सरदार ज़मीर हुसैन मसण, वार्ड नंबर 2, 3, 6, 8 ऐं वार्ड 9 जा उम्मीदवार गॾु हुआ।